अस्सलाम वालेकुम नाजरीन, अमीर ॾिसी रहिया आहियो मेहरान टीवी न्यूज़ ऐं आहियां सायरा ज़मीर। सभ खां अॻु में हिकु नज़र ख़ासि ख़बरुनि ते। सुप्रीम कोर्ट मकानी चूंडूं न कराइण ते चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं अटॉर्नी जनरल खे तलब करे वरितो। जस्टिस फाइज़ ईसा रिमार्क्स ॾिना आहिनि त अटॉर्नी जनरल वज़ीर आज़म खे ॿुधाए त आइन वधीक अहम आहे। मकानी चूंडूं न कराए अदालती हुकुम जी भञकड़ी कई पई वञे। आवाम खे जमहूरियत खां छो महरूम रखियो पियो वञे? छा चीफ इलेक्शन कमिश्नर आइन नाहे पढ़ियो? सुई सदरन गैस कंपनी सिंध में गैस बहरान के कुदरती करार ॾेई छॾियो। सुई सदरन गैस कंपनी जवाब सिंध हाई कोर्ट में जमा कराए छॾियो। SSGC जे वकील चयो आहे त थधि में गैस जी पैदावार घटि ऐं इस्तेमाल वधे थो। गैस जी खोट वारो मसलो हथरादू न पर कुदरती आहे। गैस जी रुगो कराची न पर सॼे मुल्क अंदरि खोट आहे। मुल्क अंदरि कोरोना वायरस वेगे वधीक 64 मरीज़ फोत, 1910 नवां केस ज़ाहिर। हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 11,514 ऐं मुतासिर मरीज़नि जो अंग 5,49,387 थी वियो। NCOC मूजिबि मुल्क में फाल केसनि जो अंग 33,295 आहे।